कदकोट कश्मीर में जै क़िस्म जा अगवा थियनि पिया। हिकिड़े दोस्त ॿुधायो त उते अगवा जो जेको सिलसिलो तोखे ख़बर आहे त कीअं आहे? मां चयो मूंखे त ख़बर कोन्हे का। चई उते ईअं बि अगवा कंदा आहिनि जेकॾहिं मिसाल ॿ धाड़ियल आहिनि, उन्हनि 3 माण्हू अगवा कया आहिनि ऐं वरी हिकिड़ो ॿियो ग्रुप आहे, उन 2 धाड़ियल अगवा कया आहिनि। वरी इहे पाण में मिलंदा चवंदा तो घणा अगवा कया? चई मां 3। चई 3 की? असां यार 2 कया आहिनि, हिकिड़ो मिंट बीह भला। वरी उते बीहंदा ॾिसंदा, अरे रे फट 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 बिहार गाॾी बिहार, हले हिकिड़ो खण ॿियो बि खण केरु आहे जेको कुझु बि आहे, हलो ठीकु आहे, बसि गाॾी भई असां असां जेको आहे 4 अगवा कयासीं, तो 3 अगवा कया आहिनि। सो ईअं बि हिकिड़े पके उतां जे माण्हूअ ॻाल्हि कई त ईअं बि उते अगवा कनि था। मतिलबु हुननि जे लाइ अगवा माना जीअं न को रांदि खेॾबी आहे, अगवा खेॾंदा आहिनि। ऐं इहो काफ़ी टाइम खां सिलसिलो हलंदो अचे पियो। तव्हां रोज़ु किथे न किथे कंहिं सोशल मीडिया ते अख़बारुनि में ऐं माण्हुनि खे तव्हां दाऊं कंदे ॾिसंदा ॿुधंदा हूंदव। प्रिया कुमारी, हिकु मासूम छोकिरी न्याणी जेका नंढड़ी हिकिड़ी ॿारड़ी आहे वीचारी, उहा जो अगवा थी वई आहे त उनखे 24-25 महीनो आहे जो उहा हिन महिल ताईं ज़ाहिर न थी आहे। ऐं जेकॾहिं वरी प्रोटेस्ट कयो थो वञे, जेके दोस्त हिन वक़्तु बि जेके कश्मीर में धरणो लॻो आहे, जसा उन्हनि खे सलाम पेश था कयूं। ऐं 3 तलवार ते जेको धरणो लॻो, चवण जो मतिलबु आहे त असां जेकॾहिं ग़रीब अवाम पंहिंजे हक़ जे लाइ धरणो थो हणे त उनखे दाबा दड़का गोलियुनि जो धमकियूं त तव्हांखे गोलियूं हलाई वेंदियूं। पर जेकॾहिं सियासी हवाले सां ॾिसिजे त सियासी माण्हू पाण केतिरा धरणा हणंदा आहिनि, केॾा धरणा तव्हां ॾिठा। मां त 15 सालनि में जॾहिं खां सियासी इहा ॾिठो आहे, मैच्योरिटी आई आहे, त सिर्फ़ु इहो ई ॾिठो आहे त रुॻो धरणा लॻंदा आहिनि। मतिलबु हिकिड़ी टीम ईंदी आहे, उहा हुकूमत कंदी आहे त ॿी धरणो हणंदी आहे, वरी ॿी ईंदी आहे, उहा हुकूमत कंदी आहे त 3 धरणो हणंदी आहे। मतिलबु हिकिड़ा धरणा हणंदा आहिनि, वरी हिकिड़ा पाण खे बचाईंदा आहिनि। तरक़ी जी, साइंस टेक्नोलॉजी जी त का बि ॻाल्हि न थींदी आहे, सिर्फ़ु पंहिंजो पाण खे बचायो वेंदो आहे। उहे जेकॾहिं धरणा हणनि था त उन्हनि खे प्रोटेक्शन बि ॾिनो थो वञे ऐं उन्हनि खे बाक़ाइदे प्रोटोकॉल बि ॾिनो थो वञे। पर जेकॾहिं कोई ग़रीब अवाम धरणो हणे थो त उनखे ज़बरदस्ती धरणो हुनजो उथारियो थो वञे। इन में 2 ॻाल्हियूं ज़ाहिर थियनि थियूं त जेके बि स्टेक होल्डर्स आहिनि, 2 ॻाल्हियूं आहिनि इन्हनि ॻाल्हि मां ज़ाहिर थियनि थियूं। जेके बि स्टेक होल्डर्स आहिनि, या त उहे टोटली नाअहल आहिनि, या त उहे पाण पंहिंजी मर्ज़ी सां इहो सभु कुझु कराईंदा आहिनि। 3 को बि हल न आहे। इहे 2 ॻाल्हियूं आहिनि, 3 का बि ॻाल्हि कोन्हे का। सो असां मज़लूमनि सां हर दौर में गॾु बीहंदासीं, बीहंदा रहंदा आहियूं ऐं अॻिते बि बीहंदासीं। कश्मीर में जेको हिन वक़्तु प्रोटेस्ट थिए पियो, असां हुननि जी हिमायत कयूं था ऐं आख़िरी मुग़वी ताईं जेसि ताईं बाज़ियाब नथा थियनि त इहो धरणो हुजे त बहितरु आहे। लख लाइक़ हैदर कारज़ी। अस्सलाम वालेकुम।